पर ही बिल्कुलु असांखे अख़्तियार आहिनि। छा आहे जॾहिं असां इलेक्शन कराईंदा आहियूं, इलेक्शन छो थींदी आहे? इन करे थींदी आहे त मुलाज़िम जंहिंखे मैंडेट ॾियनि, जंहिंखे इज़त ॾियनि ऐं उहे उन बॉडीअ खे अहल सम्झनि त इहा ई बॉडी असांखे पंहिंजा हक़ वठी ॾींदी ऐं इहा ई बॉडी असांजे हक़नि लाइ विढ़ंदी। त ज़ाहिरी आहे जॾहिं उन्हनि खे मुलाज़िम इज़त ॾियनि था ऐं उहो खटे अचनि था त पोइ इख़्लाक़नि जेके हारायल असांजा दोस्त आहिनि उहे अपोज़िशन जो किरदारु अदा कनि ऐं हू खचलनि खे छॾनि त हू कमु कनि। वरी जेकॾहिं हू कमु न कंदा, हुननि जी का सुठी रिज़ल्ट न हूंदी या हू नाजाइज़ियूं कंदा या पंहिंजा ज़ाती मुफ़ाद वठंदा त ॿिए दफ़े हुननि खे उहा मोट कोन मिलंदी। उहे यकीननि पोइ ॿिए दफ़े हाराए वेंदा हुआ। त उन जे करे उहे पंहिंजो कमु कंदा रहंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं हू कमु नथा करे सघनि त बिल्कुलु हू हाराए वेंदा हुआ। सो हिननि दोस्तनि या असां सिंध यूनिवर्सिटीअ में या ॿियनि हंधि इहो बिल्कुलु असांजे एफिडेविट सभिनी खे मां बार बार ॾेखारियो आहे त इन लाइ लिखंदा आहियूं त घटि में घटि खचल माण्हूअ खे, खचल बॉडीअ खे हिकिड़ो मैंडेट हुजे त तव्हां पोइ ईअं थो थिए त वाइस चांसलर साहिबु कंहिंसां मिले, पोइ जेके हारायल आहिनि उहे चवंदा साईं असां सां बि मिलो। पोइ हारायल हिकिड़ो ग्रुप हुजे, हिते 5 ग्रुप आहिनि, 3 ग्रुप आहिनि, पोइ हर ग्रुप उन्हनि वाइस चांसलर खे तंग करे थो। पोइ उन जे करे इलेक्शन कराईंदा आहियूं त का हिकिड़ी बॉडी चूंडजी अचे जेका घटि में घटि सभिनी सां राब्ते में रहे। पर हिते ईअं थो थिए त सभु दोस्त नथा कनि। पर वरी जेकॾहिं ठीकु आहे, मिसाल ॻाल्हि हिकिड़ो दफ़ो ही दोस्त खटे आया, जेकॾहिं ही मुलाज़िमनि जो कमु न कनि हा, जेकॾहिं ही मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं कनि हा या ॿियो को कमु कनि हा त हिननि खे ॿियो दफ़ो हितां जा मुलाज़िम छो चूंडनि हा? ज़ाहिरी आहे हिननि में एतिरो हिननि जी एबिलियत, हिननि कमु कयो आहे जो मुलाज़िम हिननि खे ॿीहर चूंडियो आहे। न जेकॾहिं ही तव्हांजे बकोल, जेकॾहिं अपोज़िशन जे बकोल दफ़ा ही कमु नथा कनि, ही पंहिंजा ज़ाती फ़ाइदा था वठनि, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हूंदा आहिनि, पोइ जेकॾहिं हू ॿीहर चूंडी अचे त माना उतां जो मुलाज़िम हुननि खे चाहे थो, खटियल हूंदो आहे। पोइ उन जे करे हिननि खे कमु करणु ॾिनो वञे। उन खां पोइ उन्हनि दोस्तनि जिन लिखी ॾिनो ऐं उते जेॾी महिल इलेक्शन ख़तमु थी, इलेक्शन प्रोसेस खां पोइ उन्हनि हिननि शयुनि ते सयूं बि कयूं त हीअ जेका इलेक्शन थी आहे उहा बिल्कुलु सही थी आहे ऐं हर शइ उहा साण लिखत पई आहे। ऐं उन्हनि बाक़ाइदे एफिडेविट ते लिखी ॾिनो त असां हिन जेको इलेक्शन प्रोसेस थियो आहे उनखे मञूं था। मञण खां पोइ वरी इहे शयूं करणु, इहे हिकिड़ी ग़लति शयूं आहिनि। पोइ इहो उन हक़ु थींदो आहे उन चूंडियल बॉडीअ खे त उन लाइ उहो लिखत करे फेडरेशन खे, ऐं फेडरेशन पोइ पंहिंजी राय ॾींदी आहे ऐं उन्हनि सभिनी खे एविडेंस खे ॾिसी करे ऐं उहो पंहिंजो जेको आहे सो किरदारु अदा कंदी आहे ऐं पंहिंजा आर्डर जारी कंदी आहे। जेको हिन वक़्तु असांजे फेडरेशन जे चेयरमैन साहिबु ऐं जनरल सेक्रेटरी अलीमोहन शोरे साहिबु साईंवरनि खे लेटर में ॾिनो आहे त तव्हां हीउ लेटर ॾियो ऐं तव्हां उन्हनि ते क़दम खणी सघो था ऐं उन्हनि खे रोकियो। ईअं बि न आहे जो असां उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। बाक़ी हिते मां तव्हां सां इहो बि ज़िक्र कंदो हलां, गुलाम नबी भलाई साहिबु जेको असां खां फेडरेशन जो अॼु खां 2 साल अॻु हुनजी मेंबरशिप ख़तमु थियल हुई, जेको इलेक्शन में बि न बीठो, पर उन छा कयो जो उन फेडरेशन जे अमल खे उन न मञियो ऐं हू सोशल वेलफेयर में हलियो वियो। सोशल वेलफेयर में हलियो वियो त सोशल वेलफेयर वरी असांखे लिखियो त तव्हां जनरल बॉडी करे तव्हां हिन जी मेंबरशिप ख़तमु कयो। पोइ असां वरी जनरल बॉडी करे असां हुनजी मेंबरशिप ख़तमु कई ऐं असां उहो ई फ़ैसिलो वरी सोशल वेलफेयर खे ॾेई छॾियो। हाणे उते बि जॾहिं हुनजी मेंबरशिप बहाल थींदी त हू सोशल वेलफेयर में वेंदो। वरी उहे जॾहिं असांखे लिखंदा त पोइ असां जनरल बॉडी कंदासीं। सो अहिड़े क़िस्म सां टंडो जाम में बि इहे मसइला आहिनि ऐं ॿियनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में आहिनि। ऐं अज़ीम साहिबु चयो त ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मसइला सिर्फ़ु हिते आहिनि या ॿियनि हंधनि बि आहिनि, त बिल्कुलु सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में मसइला आहिनि। हिन वक़्तु बि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में गुज़िरियल 8-9 ॾींहंनि खां वठी एहतजाज हले पियो। उते उहे मसइला आहिनि, मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला आहिनि। हींअर अञा ताज़ो वेटनरी एनिमल यूनिवर्सिटीअ में मसइला हुया जेके असां विच में ॻाल्हियूं कराए आयासीं ऐं उहे मसइला उते हल करे आयासीं। कल्ह 5 ॾींहं अॼु पैरामेडिकल यूनिवर्सिटीअ में पंहिंजा मसइला उते हलनि पिया था, उहे वीचारा एहतजाज उते कनि पिया था। उन खां पोइ उहे मसइला उते इहे ई आहिनि जेके असांजे लिव एनकेशमेंट जा मसइला आहिनि, ॿियनि यूनिवर्सिटियुनि में प्लाटनि जा मसइला आहिनि जेके ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मिलिया आहिनि ऐं उते उहे मसइला नथा मिलनि। उहे उते मसइला आहिनि। असांजे सिंध यूनिवर्सिटीअ में असां हिते जेको हींअर 4 ॾींहं खां असांजो जेको सिक्योरिटी जो जेको डायरेक्टर आहे उनजे ख़िलाफ़ चौकीदार जेके आहिनि से उहे एहतजाज पिया था कनि, उन्हनि जा उहे मसइला आहिनि। त अहिड़े नमूने सां सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में एहतजाज हलनि पिया था ऐं फेडरेशन उन्हनि खे वक़्तनि बवक़्तनि मुंहुं ॾिए थी ऐं उते वाइस चांसलरनि सां मिले पई थी। ऐं जॾहिं उतां जा वाइस चांसलर ॻाल्हियूं करे फिरी वेंदा आहिनि त पोइ असां सॼी सिंध लेवल ते एहतजाज कंदा आहियूं ऐं पोइ उन्हनि जा मसइला असां हल कराईंदा। लम्स यूनिवर्सिटीअ में हिननि 3 ॼणनि जी मौत
क़त्ल कई ऐं उन खां पोइ हाणे वरी टंडो जाम में बि इहो उते बि तमामु घणी नाजाइज़ी थी आहे ऐं उते बि जेके अपोज़िशन वारा हुआ उन्हनि खटियलनि माण्हुनि खे कमु करणु न ॾिनो आहे ऐं इनशाला इहो असांजो मथे महीने में इजलास आहे जेको असां रखियो आहे उन गुज़िरियल असांजो 5-6 महीननि खां पोइ इजलास न थियो आहे फेडरेशन जो उन में सभिनी यूनिवर्सिटियुनि जूं दरख़्वास्तूं जेके आहिनि से असांखे मिलियूं आहिनि जंहिंमें असांजो जनरल सेक्रेटरी उहे एजेंडा तौरु उहे खणी ईंदो ऐं उहे जॾहिं ॾिसंदासीं त जेको अपोज़िशन आहे उहा जेकॾहिं ग़लति न कयो आहे ऐं उहा ग़लति आहे त उनखे यकराए तौरु फ़ैसिलो करे उन्हनि खे सज़ा ॾिजे।